हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख लाड़काणे पहुतो। डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लॉयर्स लाइब्रेरी जो इफ्तिताह बि कयो। जी नाज़रीन, अवां खे आगाह करे रहिया आहियूं। लाड़काणो मुंहिंजी सुञाणप आहे। अॼु मां पंहिंजे बार में वापसि मोटी आयो आहियां। चीफ जस्टिस अहमद अली शेख जो इहो चवणु आहे। चीफ जस्टिस अहमद अली शेख जो चवणु आहे त लाड़काणे डिस्ट्रिक्ट बार जा मसइला हल करण जी कोशिश कई वेंदी। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख लाड़काणे पहुतो आहे। डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लॉयर्स लाइब्रेरी जो बि इफ्तिताह कयो आहे। लाड़काणो मुंहिंजी सुञाणप आहे। अॼु मां पंहिंजे बार में वापसि आयो आहियां। चीफ जस्टिस अहमद अली शेख जो चवणु आहे त लाड़काणे डिस्ट्रिक्ट बार जा मसइला हल करण जी कोशिश कई वेंदी। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख लाड़काणे पहुतो आहे। डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लॉयर्स लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो वियो। लाड़काणो मुंहिंजी सुञाणप आहे। अॼु मां पंहिंजे बार में वापसि मोटी आयो आहियां। लाड़काणे डिस्ट्रिक्ट बार जा मसइला हल करण जी कोशिश कई वेंदी, इहो चवणु आहे चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो। रतदेरो जुडिशल कॉम्प्लेक्स जो कमु ॾींहुं राति तेज़ी सां हलंदड़ आहे। 2-3 महीननि में कमु मुकमल थी वेंदो। लाड़काणे बार ऐं ॾोखरी बार जो कमु बि तमामु जल्द शुरू करायो वेंदो। अवां खे ॿुधाईंदा हलूं। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख लाड़काणे पहुतो आहे। डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लॉयर्स लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे खां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद समू खां। जी रशीद समू, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? अवां खे ॿुधाईंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख लाड़काणे पहुतो आहे। डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लॉयर्स लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो आहे। चीफ जस्टिस अहमद अली शेख जो चवणु आहे त लाड़काणो मुंहिंजी सुञाणप आहे। अॼु मां पंहिंजे बार में वापसि मोटी आयो आहियां। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख लाड़काणे पहुतो आहे। लाड़काणे में डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लॉयर्स लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो वियो आहे। चीफ जस्टिस अहमद अली शेख जो चवणु हो त लाड़काणो मुंहिंजी सुञाणप आहे। अॼु मां पंहिंजे बार में वापसि मोटी आयो आहियां। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समूह खां। जी रशीद, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, चीफ जस्टिस सिंध जस्टिस हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लाइब्रेरीज़ जो इफ्तिताह कयो आहे। डिस्ट्रिक्ट बार में कोठायल इफ्तिताही तकरीब में सिंध हाई कोर्ट सर्किट कोर्ट लाड़काणे जे जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ऐं जस्टिस अमजद अली सहतो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज लाड़काणो सैयद शरफुद्दीन शाह डिस्ट्रिक्ट बार जे जेको आहे एडवोकेट आहे सदर आहे सफदर अली गोरी, जॉइंट सेक्रेटरी सत्तार ओलियो ऐं तुफेल कुंभर समेत वॾे अंग में इफ्तिताही तकरीब में वकीलनि शिरकत कई आहे। ऐं जस्टिस चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख चयो आहे त लाड़काणो मुंहिंजी सुञाणप आहे। अॼु मां पंहिंजी बार में वापसि मोटी आयो आहियां। हितां जे सीनियर वकीलनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुंहिंजी रहनुमाई कई आहे, जिन जो वॾो ऐं ख़ामोश किरदारु आहे ऐं सीनियरनि खां सिखिबो आहे, सेखारिबो आहे। उन में इतराफ़ करण में को बि हर्ज न आहे। हितां जा वकील चीफ जस्टिस अहमद अली शेख जो चवणु आहे त हितां जा जेके वकील आहिनि, ख़ासि तौर ते सीनियर वकीलनि जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि, जिन असांखे गाइड कयो ऐं उहो सिलसिलो अञा हलंदड़ आहे। जेसिताईं बार जा मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिश कई वेंदी। वधीक चीफ जस्टिस अहमद अली शेख जो चवणो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में अब्दुल वहीद कटपर सां सिंध काबीना जो सीनियर वज़ीर ऐं सीनियर लेडीज़ विंग जेका आहे